पंहिंजावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंहिंजावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त थियण वारा आहिनि। छो त हाणे ॾिठो तव्हां सावल केॾो ख़ुशि आहे, जाबर केॾो परेशान आहे, ऐं जाबर परेशान बिल्कुलु आहे। उनजी परेशानी जो जेको मसइलो आहे उहो केरु आहे, सिधो सो रुंडे उनखे अहिड़ो फसायो आहे त हाणे उहो करे त करे छा ऐं काॾे वञे। इन जे करे रुंडे हिकु तीर सां ॿ शिकार करे छॾिया। सावल बि नो टेंशन आहे, उनखे ख़बर आहे हाणे हीउ जाबरो फाथो आहे, ऐं तॾहिं सावल खुली गेम हाणे आहिस्ता आहिस्ता खेॾंदो ऐं जाबरे खे अञा फसाइण जे लाइ चाकर ख़ान सां मिली जुली करे जेको आहे मैदान में लहंदो। ऐं चाकर ख़ान तव्हां ॾिठो जाबरे खे मिलण बि कोन ॾिनो, हिन सां उनजे भाउ सां कासिम सां। इन जे करे हाणे जेका ॻाल्हि ॿोल थींदी कचहरी में, जॾहिं फ़ैसिलो थींदो त पोइ उनजो भाउ बेगुनाह साबित कोन थींदो ऐं गुनाहगार साबित थींदो। छो त रुंडो पाण ऐं पंहिंजे पुटनि सां गॾिजी करे चाकर ख़ान जे साम्हूं ही रुंडो घोड़ा ॿधी चढ़ी वेंदो, गवाहियूं ॾींदो। उनजा पुट बि गवाहियूं ॾींदा त असां अखियुनि सां ॾिठो आहे त इन ई मारियो आहे वलू खे। ऐं अहिड़े हिसाब सां दोस्तो हाणे हिननि जी गेम इन जे कंध में आहिस्ता आहिस्ता पइजणु शुरू थी वई आहे। घणे वक़्त ताईं इहो किसो ईअं ई हलंदो रहंदो, वठ पाजा हूंदी। बाद में वञी सिकू खे ख़बर पवंदी त मुंहिंजो गुनाहगार रुंडो आहे, रुंडे जा पुट आहिनि।